चंदस त अची हिननि जो स्वागत कनि, शाल पाए। जोरदार तालीम सां मेरा फनकार असांजे सिंधियुनि में विरले आहे ऐं अॼु जेको हिननि जेको माहौल जेको सिंधी संगीत जो माहौल पैदा कयो ऐं आख़िर में जेको राणो ॻायो, अॼु ॾाढा घटि कलाकार इहा कोशिशि बि कंदा आहिनि ऐं उनखां वधीक तव्हां सभिनी जे लाइ दाद आहे, तव्हां वेही करे ॿुधो आहे। ज़ोरदार तारीफ़ तव्हां Please give him a big hand and give shower your blessings. And he has gone through bad times health-wise, but he's back in full form. Zordar talis. अंकल जेकॾहिं असां न वेठा हुआ त नुक़सानु असांजो हुजे हा, बिल्कुलु। हाणे असां चाहींदासीं त काजल दीदी पंहिंजे आवाज़ में पलो पाइनि। जो मालूम तो के सब की है राम, हे राम। दाता तू मछले जो माजिया तुझे आसरे सभई पारो सूरजो हिक लहज़े मंझ लटे तू मुहड़ो की न मटे जो मुल्क मटियो ता घोरियो हे मुंहिंजा झूलणा हे मुंहिंजा साईं, छो त तुंहिंजे गंज में आ कमी कान काई, तुंहिंजो दर सखाज खुलियल आ सदाई,
जो पलव जेके कोन अची सघिया उन्हनि जो बि पलव हे मुंहिंजा दूल्हा साईं सभिनी जूं मनोकामनाऊं पूरन कजे आस पुजाइजे भंडारा भरपूर कजे कंहिंजी मोहताजी न ॾेखारिजे हे मुंहिंजा डेरा लाल पारू चावला आंटी जे परिवार जो पलव पंजवानी दादा जे परिवार जो पलव दुष्यंत आहूजा जे परिवार जो पलव घनश्याम वासवानी जे परिवार जो पलव हे मुंहिंजा डेरा लाल दृशिका जो पलव असां सभिनी जो पलव सभिनी जूं आंसू पुजाइजे पंहिंजी महर जा मीहड़ा वसाइजे नरेश गंगवानीअ जो पलव शल उनखे सुठी सेहत मिले उन ते पंहिंजी आशीष जा मीहड़ा वसाइजे बाझ कजांइ असां खां काई भुल चुक थी हुजे त माफ़ी ॾिजे आयो लाल सभई चओ झूलेलाल बेड़ाई पार सदाई बा